जरूरत पे बच्चन जी जरूरत पे त अल्लाह अल्लाह जे रसूल जे नाले ते कुर्बान करे इहो ईमान खपे इहा मोहब्बत खपे अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह फलस्तीन जो वडो आलिम उन जो हिकिड़ो किताब आहे जामे करामात औलिया उन बुजुर्ग पंहिंजे किताब जे पहिरीं जिल्द में तकरीबन जिल्दूं वॾियूं आहिनि हेतिरी हिकिड़ी जिल्द आहे मूं वटि अलहमदुलिल्लाह मौजूद आहे जामे करामात औलिया उन जे पहिरीं जिल्द में लिखण वारो केरु आहे अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह ऐं ही वो बुजुर्ग पेरी हज ते जने हरम शरीफ में आयो सांझी जी नमाज में साईं पतो आजान हली पे साईं हरम में दाखिल जो विजू कयाई विजू करे जेस ताईं मस्जिद हराम में पतो अंदर तकबीर पे लगी जमात इमाम मुसल्ले ते भी रहो जने साईं पुठा ची सुफ में बीठो तो यकदम इमाम मुसल्ले ता लही ऐलान कयाई अदा फलस्तीन जो मुफ्ती यूसुफ नबहानी के काबे जे इमाम फरमायो साईं मुफ्ती साहब मुझे कन्नन में गैबी आवाज आयो आ काबे जा इमाम मुसल्लो छड़े दे तो खां हरम जे मुसल्ले जो वडो हकदार पुठा बीठो आहे कदे कदे ये थींदो आहे हजरत रहमतुल्लाह अलैह सांझी जी नमाज हुई हजरत हबीब अजमी रहमतुल्लाह अलैह साईं अजम जो आलिम हो बुजुर्ग हो पाण अजमी आयो साईं हबीब अजमी भी अजम जो ए इमाम हसन बसरी हाने पांचे कुरान में अरबी कुरान अरबन जे कुरान पढ़ण में फर्क आहे जेके माण्हू उमरे ते विया हूंदा असी ॾिसो केॾा सुर कंदा आहियूं नमाज में हूं बि तिलावत में सुर कंदा अरब जा कारी सुर कोन कंदा हरम पाक में बिनी हरमन बिल्कुल सादो कुरान पढ़ंदा सादो पर हुनन जी मादरी ज़बान आ पंहिंजी ज़बान आ कुरान जी उन में पढ़ंदा पर असां खां तमाम आला ऐं अफजल पढ़ंदा भलो कुरान पढ़ंदा तर्ज में ना सुर में न पढ़ंदा सीधो सादो पढ़ंदा पर जन कंछा छा वजे एड़ो कुरान था हरम पाक में ऐं असां बुधूं त शर्मिंदा थी वञूं त असां कीअं पढ़ूं हे कीअं पढ़ूं जो असां अजमी आहियूं हो अरबियन हुननि जी ज़ुबान त हजरत हबीब अजमी रहमतुल्लाह अलैह लाज़मी अजम जो इमाम हसन बसरी अरब जो सांझी जी नमाज में साईं हबीब अजमी अची साईं जो ॻोठ पहुतो इमाम हसन बसरी दिल में सोचो तो बुजुर्ग अजम जो ऐं अच्छी दाढ़ी वारो बुजुर्ग नमाज हबीब अजमी पढ़ो साईं फरमायो हबीब अजमी के साईं तवा नमाज पढ़ायो हाने हुई सांझी जी नमाज अना बी नमाज हुआ तो साईं चलिया भाई आऊं सफर में सांझी जी नमाज ही साईं के तो तवा पढ़ायो साईं बीठो हाने साईं हो अजमी उन कुरान शरीफ पढ़ियो पर पाण वारे लहजे में ये हाने त अल्हम्दुलिल्लाह मदरसर में कारी अची विया पर अगे जमाने में ये कारी तो है तो हुई कोन सीधो साधो कुरान पढ़ंदा सीधो साधो पर ये न त गलत पढ़ंदा गलत कोन पढ़ंदा सिर्फ जेको आ मखरज वारो कुरान जी हा हे में फर्क हुजे ता तोय में फर्क हुजे
दाल बाद में फर्क हुजे, ज़ा ज़ा में फर्क हुजे, अगरचे इहा किरत थोड़ी कमजोर हुंदी पर अॻियां माण्हू बि पढ़ंदा ईअं हुआ, ज़ोए खे ज़ोए सम्झी पढ़ंदा, ज़े खे ज़े करे पढ़ंदा। अजमी ज़रूर हुआ, कारी कोन हुआ, किरतूं कोन हुयूं, पर रब जो कसम मोहब्बत सां पढ़ंदा। असांजा वॾा ॻाल्हि कंदा आहिनि, मुंहिंजो पढ़ ॾाढो खारे में से रहंदा हुआसीं, पोइ हिकिड़े दरिया में मंगर मचायो, असीं उनखे वागू चऊं था, तव्हां वागू चवंदा, वागू। पोइ कई बकरियूं खणी वियो, कई नियाणियूं खणी वियो, दरिया तां कपिड़ा धोअण थां धोअण खणियो। ॾाढा वॾे वॾे माण्हू आयासीं, वागू मुड़े कोन थो, महिरबानी। पोइ साईं हिकिड़ी यासीन शरीफ़ पढ़ी, उन दरिया जे तरफ़ उन वागू जो तस्वर करे फूकियो, वागू जख्मी थियो पर पोइ असांजे पढ़ ॾाॾे जो उस्ताद हो से मौलवी हाजी मोहम्मद हसन चांजो, उनखे ॾाढा ख़त लिखियो त वागू मरे कोन थो, यासीन जो अमल कयो तो मरे नथो। पोइ चई मौलवी साहब 7 मुबीनूं पर 7 मुबीनूं, यासीन जो 7 मुबीनूं पढ़ी, हर मुबीन ते फू करे, हर मुबीन पढ़ी फू करे, उन खां पोइ ॿी मुबीन टी 7 मुबीनूं पढ़। जेकॾहिं 7 मुबीनुनि ते 7 टुकर थी वागू ॿाहिरि न निकितो त मुंहिंजो मौलवी हाजी हसन चांजो नालो न। पोइ ॾाढा वॾे ईअं कयो, हालांकि उहे एॾा कारी कोन हुआ, अजम जा बुज़ुर्ग ॾाढा वॾे पढ़ियो, उहे माण्हू शाहिद त 7 टुकरनि में उहो वागू ॿाहिरि 7 टुकड़ा थिया। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, उहे पढ़ंदा दिल सां हा, मोहब्बत सां पढ़ंदा हा, कारी कोन हा, पर दिल सां पढ़ंदा हा, मोहब्बत सां पढ़ंदा हा। हज़रत हबीब अजमी रहमतुल्लाह अलैह सांझी वारी नमाज पढ़ाई, सांझी वारी, उन में लहजो साईं जो अजमी किरत पढ़ी, पर इमाम हसन बसरी के साईं जो कुरान पसंद ना आयो, नमाज पूरी थी। हजरत इमाम हसन बसरी सोचो, हाणे ही बुजुर्ग माण्हू आहे, हिनखे चवंदुसि तुंहिंजो क़ुरान हीअं आहे, हीअं दिलि टुटंदी, चलो हाणे आमन जी आऊं पंहिंजी नमाज दोबारा वरी थो पढ़ां। हजरत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह पोइते हटी सलाम वराइण खां बाद ॿी जाइ ते भी जॾहिं नमाज मोटाइण जो इरादो कयो, ग़ैबी आवाज़ आयो, इमाम हसन बसरी जिंदगी में जेका नमाज मां रब वटि क़बूल पई आहे, उहा छो छो मोटाई। माना हसन बसरी तोखे कहिड़ी ख़बर त हबीब अजमी कुरान जेको पढ़ियो आहे केतिरी मोहब्बत सां, उहा मूंखे ख़बर, केतिरी चाह सां, केतिरी मोहब्बत सां कुरान जी तिलावत कई आहे। तुंहिंजी नमाज़ुनि में पहिरें नंबर ते इहा नमाज क़बूल पई आहे, उहा छो मोटाई। अहिड़े नमूने सां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हज़रत इमाम यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह जंहिं वक़्त में मस्जिद हराम में आयो, मुसल्लो इमाम छॾे ॾिनो, पोइते नियारे चवण लॻो अवां में फ़लस्तीन जो मुफ्ती मोहम्मद यूसुफ नबहानी केरु आहे? साईं फरमायो आया किबला अवां जे लाइ आर्डर आयो आहे त जेसिताईं यूसुफ नबहानी मक्के में मौजूद आहे, हरम पाक जी इमामत उहो फरमाए। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो,
अल्लामा यूसुफ नबानी रहमतुल्लाह अलैह किताब लिखियो आ जामे करामात औलिया उन जे पहिरीं जिल्द में साईं एक ईमान अफरोज वाक्यो लिखियो आ जेको मुंहिंजा प्यारा मोमिनन जे लाइ सबक आ ईमान छाखे चइबो आ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जेका मोहब्बत आ उहा छा मोहब्बत हुअण खपे उहा मोहब्बत छा आहे साईं लिखियो आ त असांजे इलाइक़े में हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो जंहिंजो नालो हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह इब्राहिम तमीमी वॾो बुज़ुर्ग ग़ालिब पीरान पीर दस्तगीर जो मुरीद इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह दस्तगीर जो मुरीद मूंखे असांजे माउनि भेनरुनि बि चयो त हिन प्रोग्राम में दस्तगीर जी लोली असांखे ॿुधाए मुंहिंजा प्यारा मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लर न लोडो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लर न लोडो आ मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लर न लोडो जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लर न लोडो चोरन खे अबदाल बनाए को झाकिनड़ा पियो बख्शाए चोरन खे अबदाल बनाए को झाकिनड़ा पियो बख्शाए जेके सैयद जी आउकीर तंहिंखे लर न लोडो जेके सैयद जी आहे उकीर तंहिंखे लर न लोडो मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लर न लोडो यारहीं ॿारहीं करण सवाबा दुश्मन लाए जीअर अज़ाबा यारहीं ॿारहीं करण सवाबा दुश्मन लाए जीअर अज़ाबा जन मिसरियूं विराया खीर तंहिंखे लर न लोडो जिन मिसरियूं विराया खीर तंहिंखे लर न लोडो अदा मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लर न लोडो शफी मोहम्मद शाद सदाए भूरल शल बगदाद घुराए भूरल शल बगदाद घुराए जंहिंजो जीलानी आ पीर तंहिंखे लर न लोडो जंहिंजो जीलानी आ पीर तंहिंखे लर न लोडो मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लर न लोडो अदा जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लर न लोडो जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लर न लोडो दोस्तो बुजुर्गो साईं जो फ़कीरा इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह वली भी हुयो उन सां गॾु आलिम भी हुयो साईं सैलानी फ़कीर हो कॾहिं बेले में कॾहिं इस्माइलानी कॾहिं मुरीदानी ईअं घुमंदा सैर कंदे कंदे साईं के रात हिकिड़े ॻोठ में अची पई हाणे जंहिं ॻोठ में साईं आयो रात पई इहो सॼो शहर जेको हो इहो हुयो पादरियुनि जो ईसाई न यहूदियुनि जो ॻोठ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा मञण वारा माना उन्हनि जो उन ॻोठ में जे पां वटि ओताक थींदी आहे बा फलाने जी ओताक अदा फलाने रईस जो बंगलो आहे फलाने जो महिमान खानो आहे फलाने पीर जो आस्थानो आहे ईअं वक़्त में हूंदा हुआ लंगर खाना मेहमान खाना
सो साईं पुछा कई त भला को मुसलमान जो घर आए थे चोसी मुसलमान तो कोने बनी इसराइलन यहूदियन जो साईं पुछो भला को मेहमान खानू हुंदो चोसी मानी मिलंदी तो के बिस्तरो मिलंदो ओ जो को मेहमान खानू हो इयो हो हिकड़े यहूदी आलिम यहूदन जो वडो आलिम हो उन जो आस्थानो हो उन जो मदरसो हो साईं के वठी सोमणी वारो टाइम मुझे मानी खारायो बिस्तरो दिनाऊं जने मेहमान खाई पी सुमदा पो वरी जेके नौकर हुंदा खलीफा हुंदा उहे वनी मौलवी साहब खे रिपोर्ट दींदा अज फलाने फलाने इलाके जो मेहमान आयो उनखे मानी मिली बिस्तरो मिलियो असा उन जी खातिर खाई इज्जत कया हाने उनन खे सुमारियो आ इ लिस्ट में नाला पढ़दे पढ़दे जडे साईं इब्राहिम तमीमी जो नालो आयो त साईं जे नाले सा लिखलो मौलवी इब्राहिम तमीमी तो हुनन जे आलिम पुछो ही मौलवी साहब केरा चोसो ही मुसलमान मदीने वाले साईं ते ईमान रखे तो उनन जो आलिम मौलवी साहब काफी डी थी असां जे दस्तरखान ते आम मानू अचन था ही पेरियों आलिम दीन इस्लाम जो मदीने जे मीर के मञण वारो इन्ही के उथारे अचो वठी अचो त इन सां अज मां इल्मी कचहरी कया बियो त मुके मानू नजर कोन थो अचे मां कैसा इल्मी गुफ्तगू कया इल्मी कचहरी कया हिन के उथारे वठी अचो त असां इल्मी गाली हजरत इब्राहिम तमीमी खे उथारे वठी आया मौलवी साहब जे अगिया अची साईं वेठो हाने यहूदन जे आलिम साईं असां सलाम करे पुछो इब्राहिम तमीमी खां आऊं बुझंदो आया त मुसलमान जो अकीदो आ त असां जो नबी सभनी खां शान सभनी खां मानवा छा भला तुंहिंजो वकीदो यो साईं फरमाजी अल्हम्दुलिल्लाह पेरे नंबर ते रब करीम अल्लाह का पो बिनी जहान में अगर कंहिंजी इज्जत आ कंहिंजो शान आ कंहिंजो मर्तबो आ तो आमना जो ला असां ॿियनि नबियनि खे बि मञूं था पर उहे सब पोइते असां चवंदाऊं सबसे आला वाला हमारा नबी सबसे बाला वाला हमारा नबी अपने मौला का प्यारा हमारा नबी आलम का दूल्हा हमारा नबी आलम का दूल्हा हमारा नबी सबसे आला हमारा नबी सुभान अल्लाह। रमजान शरीफ में मुतकिर कई उनमें हिकिड़ो वाक़ियो बयान कयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबह जे टाइम में या कॾहिं शाम जे टाइम में मदीने शरीफ खां निकिरी पोइ ॿाहिर वर्जिश ते लॻी चहल कदम ही जीअं पंहिंजो घर आहे हितां खां पंहिंजो इस्माइलन जो ॻोठ एस ताईं मदीने खां ॿाहिरि निकिरी हिकिड़े रस्ते ते आया ॾिसनि त हिकिड़ो उठनि जो काफ़िलो अचे उठनि जो काफ़िलो जॾहिं वेझो आयो त उन्हनि उठनि में मदीने जे साईं खे हिकिड़ो उठ पसंदि अचे अल्लाह जे महबूब उन उठ वारे हमरा खे फरमायो त जे इहो उठ खपाई त मां उठ वारे उठ विहारियो लही आयो टे उठन वारा ॿिया उहे बि उठ विहारे उहे बि लही
बाक़ी काफ़िलो बीह रहियो। हाणे हे जेके 4 हमरा उठनि था लथा, इन्हनि जी नज़र जॾहिं मदीने जे साईं ते पई त हिननि जा होश ख़त्म थिया। ॻाल्हाइनि पिया पर ख़बर न पई छा पिया ॻाल्हाइनि। अल्लाह जे हबीब फरमायो उठ खपाईंदो, चवण लॻा ठीक आहे। साईं फरमायो केतिरा ॾोकड़, जेका अव्हांजी मर्ज़ी, जेका अव्हांजी मर्ज़ी। साईं फरमायो अव्हां जो उठ हेतिरा पैसा असांजे अरब जे हिसाब सौदो थियो। साईं फरमायो काफ़िले वारो मां सौदागिरी जे नियत सां, वापार जे नियत सां कोन आयो आहियां। मां वर्जिश चहल कदमी जे लिहाज़ सां आयुसि। मुंहिंजे खीसे में ॾोकड़ कोन्हे, मां ॾोकड़ घर छॾे आयो आहियां। उठ मूंखे ॾेई छॾियो, मां वञी घर ॿधां, उतां पैसा खणी अचां थो। सभनी चुसी ठीक आहे, का ॻाल्हि कान्हे, उठ काए वञ, उठ काए वञ। हालांकि ईअं सौदो थींदो न आहे, न ॼाण न सुञाण। हींअर भले चाचा सादिक बीमार आहे पर को उठ वठी त ॾेखारे, को बकरी वठी ॾेखारे पर सुञाणो न हुजे। सम्झ, ईअं सौदो थींदो न आहे, पर हिननि जा होश ख़त्म थी विया। साईं खे तूं उठ बि काए भली पोइ पैसा ॾे। साईं उठ कायो पिया वञनि। जंहिं वक़्त में मदीने शरीफ में दाख़िल थी विया, उन टाइम में हो जेके 3 हमराह, उन उठ वारे हमराह खां पुछो तूं सुञाणी तो? चुप पोतो सौदो कीअं कयो? असां सम्झो तो जो सुञाणो नाउ कोन थो सुञाणा, पोइ ही कीअं सौदो थियो? चवण लॻो अदा अहिड़ो जवान हो जो ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में मुंहिंजी दिलि खणी। मूंखे त ख़बर ई कान पई, ख़बर ई कान पई। अहिड़ो जवान हो जो सुभान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक। किथे मेरे अली, किथे तेरी सना, मुश्ताक अखियां किथे जाड़ियां। छा हुस्न हो, छा जमाल हो, छा अखलाक हो, मूंखे त ख़बर ई कान पई। मुरकंदे मुरकंदे मुंहिंजी दिलि खणी वियो, मूंखे ख़बर ई कान पई। ॿिए खे चई अदा तूं खणी मूंखे इशारो करी हा त मां होशियार थी वञा हा। उन चयो अदा मां तोखे कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ख़ुदा जो कसम ॻाल्हि तोसां पे, पर साईं जे वात मुबारक मजा अहिड़ा नूर जा शुआ पे निकिता जन जबल पे चमकाया। जबल जूं चोटियूं पे चमकियूं साईं जे ॻाल्हाइण सां। मुहम्मदुल सय्यदुल कौनैन व सकलैन। मुहम्मदुल सय्यदुल कौनैन व सकलैन वल फरीक़ैन मिन उर्बिन व मिन अजमी। एड़ो सरदार हो जो सिर्फ हिकड़ी कौम जो न, अरब अजम सभिनी जो सरदार थे रखो। टीए खे चयऊं तूं होशियार करी हा, तूं असां खे ॿुधाई हा, असां जा होश कम कोंदे क्या। टियो चवण लॻो अदा मां त मथे जे जुल्फन खां वठी पेरनि जे नहुनि ताईं पे निहारियो त ख़ुदा ठाहियो कीअं आहे। माण्हू पर हेड़ो जवान मूं कॾहिं न ॾिठो। कीअं ठहियो आहे? यासीन
जंहिंजे चेहरे जो जंहिंजी सूंह हुस्न जो रब कसम कयो आहे वदुहा जंहिंजे चेहरे जो रब कसम कयो वल्लैल इज़ा सजा